कच्छ जे सिलसिले में असां अॻु में मुख़्तलिफ़ हिस्सनि में ॻाल्हायो आहे। अॼु असीं मुख़्तसिर तौर ते भाङे पंजे में काछे में हुर कैंपूं या हुरनि जा लोढ़ा जी निस्बत सां कुझु ॻाल्हाईंदासीं। हुर तहरीक जे तारीख़ी पस मंज़र ते जॾहिं नज़र विझूं था त अटकल 1890 वारे ॾहाके में पीर सफ़दुल्ला शाह राशिदी अव्वल उन जी शुरूआति कई ऐं उहा तहरीक अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हलंदी रही, जंहिंखे उरूज अटकल 1930 खां पोइ पीर सफ़दुल्ला शाह राशिदी सानी, जंहिंखे असीं सूर्य बादशाह चऊं था, उन तहरीक खे तेज़ कयो, जंहिं अंग्रेज़ जी हुकुमरानी खे लोॾे छॾियो। सूर्य बादशाह खे अटकल 1939 धारे गिरफ़्तार कयो वियो। उन खां पोइ हुनखे आज़ाद भी कयो वियो, पर हुन कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कयो ऐं उन खां पोइ हुन 1940-41 धारे हुर तहरीक खे तेज़ कयो, जंहिं करे अंग्रेज़ हुकुमरान ॾमरजी उन जे ख़िलाफ़ु क़दम खयों ऐं हुरनि जे ख़िलाफ़ु हिकिड़ो बग़ावत जे हवाले सां केस वग़ैरह दाख़िल करणु शुरू कया या हुन जे ख़िलाफ़ु कार्रवायूं शुरू कयूं। त हुर तहरीक जे कारकुननि मच्छर जी इंतिहाई अहम वाक़िया या वारदातूं करणु शुरू कयूं, जंहिंजे नतीजे में सूर्य बादशाह खे ॿीहर गिरफ़्तार कयो वियो ऐं हुर तहरीक जा जेके मेंबर हुआ या माण्हू हुआ उहे सरापा एहतियात बणिजी विया। उन्हनि खे ख़ामोश करण जे लाइ अंग्रेज़ हुकुमराननि उन्हनि खे फैमिलीज़ यानी कुटुंबनि समेत सिंध जे ऐं हिंदुस्तान जे मुख़्तलिफ़ हंधनि ते हिकिड़ा इज्तमाही कैंपूं या लोढ़ा क़ाइमु करे उन्हनि खे फैमिली जे हवाले सां फैमिलियुनि समेत क़ैद कयो वियो। अहिड़ी तरह सां सिंध में जेके मुंहिंजी नज़र में कैंपूं या हुरनि जा लोढ़ा आहिनि, उहो हिकु हैदराबाद में आहे, हिकु जोही तालके में जोही में आहे ऐं हिकु वारह में आहे। जोही ऐं वारह जे हवाले सां असीं गुफ़्तगू कंदासीं, छाकाणि त इहे हुर कैंपूं या हुरनि जा लोढ़ा काछे जे इलाइक़े या काछे जे मैदानी इलाइक़े में अची वञनि था। हुर कैंप जोही ॿिनि हिस्सनि में विरहायल हुई। हिकु वॾे कोट में हुरनि खे फैमिलियुनि समेत या कुटुंब समेत क़ैद कयो वियो हो ऐं हिकु हिसो अलॻि कोट ठहियलु हो जिते जेल या जेके हुकूमती कारंदा मुक़ररु हुआ उन्हनि जूं रिहाइशूं हूंदियूं हुयूं। हिते हुरनि खे मुख़्तलिफ़ नमूननि सां उन्हनि खां कमु वरिता वेंदा हुआ, पोइ ज़राइत जे हवाले सां पूरो करण जे हवाले सां या किन सरकारी खातनि में डेली वेजिस ते या दिहाड़ी जे हवाले सां हुननि खे कमनि सां लॻायो वेंदो हो। उते सुबुह जो निकिरंदा हुआ ऐं शाम जो उन्हनि जी जेका ऐसा पेशी थींदी हुई, गणप थींदी हुई। हर हुर जे कुटुंब जे मेंबर जे मुख्य माण्हूअ खे सरकार तरफ़ां हिकिड़े क़िस्म जो निशान लॻल हूंदो हो या ॿधल हूंदो हो, जंहिं मां मालूम थींदो हो त हू वियो त न आहे या केॾांहुं भॼी त न वियो आहे। उन करे हुर जेके इंतिहाई तकलीफ़ वारे हाल में कुटुंबनि समेत हिते रहंदा हुआ। हुर हिते पोखीराही, माल मता चारण या सरकारी खातनि में कमु करण खां अलावा ॿियूं जेके सरगर्मियूं हुयूं, जीअं मल्ह, हुरनि मां मल्ह पहलवान बि हिते इंतिहाई मशहूरु थिया, जंहिंमें मूंखे चाचो अला बचायो मरहूम ऐं बाबा सुमार ख़ान मरहूम उन जे सिलसिले में तमामु घणो ॿुधाईंदा हुआ। माल चारींदड़ हुरनि खे घणे माल ॾिनो वेंदो हुओ, जॾहिं उन्हनि मां खुटंदो हो त उहो सज़ाऊं काटींदा हुआ। हुर जे हिते जेके कुटुंब क़ैद थियल हुआ उन्हनि में
ख़ासि खेली मंगरिया ऐं ॿियुनि ज़ातियुनि जूं फैमिलीज़ हुयूं। हुर कैंप जो वॾो हिकिड़ो तमामु वॾी एराज़ीअ ते इहा कैंप या लोड़ो ठहियलु हो, जंहिंखे 4 मुख्य दरवाज़ा हुआ, हिकिड़ो ओभर खां, ॿियो उतर खां, टियों ओलह खां ऐं चौथों ॾखण तरफ़ जेको जेल वारो इलाइक़ो हो, जेको एरिया हो, उन ॾांहुं खुलंदो हो ऐं उन जे अंदरि झूपड़ियुनि जी सूरत में हुर रहंदा हुआ। हाणे के जेको सरकारी तौर ते जेल या सरकारी अमलदारनि जी जेका ऑफिस हुई रिहाइश खां अलावा, उनखे बाद में हुर कैंप जो स्कूल तौर ते क़ाइमु कयो वियो ऐं उन खां अलावा हींअर बि उहा इलाइक़ो हुर कैंप सॾिजे थो ऐं हुर कैंप में जे उन इमारत खे स्कूल तौर बि हलायो वियो। हुर कैंप वारह जेका आहे उन जे सिलसिले में मूं ॾाढी जाखोड़ कई, पर उन बाबति सही नमूने सां उन जा आसार या उन जो जेको आहे सो क्राइटेरिया मालूम न थी सघियो, पर इहा यकीन आहे त वारह में हुर कैंप हुई। हुरनि जे हवाले सां मां सम्झां थो त हुरनि खे वधीक अज़ियत ॾियण जे लाइ जबलनि में बि रखियो वियो। हिकिड़ो रॉक कार्विंग या पथरनि ते चिटसालीअ जो जेको माॻ आहे, उहो हुर ढोरो जे नाले सां मशहूरु आहे, जंहिंमां अंदाज़ो लॻाए सघिजे थो, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुरनि खे उन पहाड़ी इलाइक़नि में बि जेको गिरफ़्तार करे ऐं उन्हनि खे उते क़ैद कयो वियो हो, जंहिं करे बाद में उहो ढोरो हुर ढोरे जे नाले सां मशहूरु थियो। हीअ तहरीक ख़ासि तौर ते हिन जो मर्कज़ सांगड़ ज़िलो हो। उनखां पोइ हिन वॾे पैमाने ते हीअ तहरीक हली। 1950-51 धारे हीअ तहरीक सैयद मर्दान शाह पीर पागारो जेको अॻुबल हो, मौजूदा पीर पागारे जो जेको वालिद साहब हो, उन जे वापसी खां पोइ हीअ हुर तहरीक पंहिंजे इख़्तिताम ते पहुती। पर इहो चई सघिजे थो त तारीख़ में हुर तहरीक जो आज़ादीअ जे लाइ तमामु वॾो किरदारु रहियो।